नाज़रीन अवांखे आगाह कंदा हलूं कराची शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात सबब मौसम वणंदड़ थी वई आहे। नाज़िमाबाद, औरंगी टाउन, लियारी, महरान टाउन ऐं ॿियनि इलाक़नि में बरसकारो थियो आहे। मोरड़े जी माॻ ते मींहुं वसण खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे, जॾहिं त गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया, कराची शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात सबब मौसम वणंदड़ थी वई आहे। नाज़िमाबाद, औरंगी टाउन, लियारी, महरान टाउन ऐं ॿियनि इलाक़नि में वसकारो थियो आहे। मोरड़े जी माॻ ते मींहुं वसण खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे, जॾहिं त गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया, कराची शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात सबब मौसम वणंदड़ थी वई आहे।